पुट न हथ तो ॿुधाए एक टोपी मेड़ मुंहिंजी इज़त खे छॾ हिननि खे छॾ चाचा हिनखे नथा चओ त हिन जो वञे तो दिमाग़ ख़राब थींदो भाई हिन जी बेवकूफ़ीअ करे असां पंहिंजा होश विञाए वियूं हे ई ॾाढा असां कमज़ोर छॾ पुट हिननि खे हल हलो छूट ॾेई हिन भाॻनि खे असां काठे विचारियो आहे हल हाणे हल छॾ शैतान खे त वरी करे न विझे ॿियो को नुक़सान हल अच मूंसां गॾु चल बकरी धनारनि जा धक नुक़सान कंदा माण्हू मारींदा आहे अदा अजायो उछलो अथसि गंदो कुझु बि कोन अजायो हवाई फाए अच्छा दा अच्छा लो अम्मा अचे थी मथो खाइण घड़ी हाणे मथो खाईंदी छोरा ने खबर ही दंद वारी छोटेड़िया थई हां लगी पई थई मासी तोते थोड़े दा खिलम असा तो पंजी गाल ते पा खिलम बस कर हाने सजी मुके खबर पौण ते था किलो आवा या नंढड़ी जोका गाल समझाई नथी भाई जादो छड कावड़ के बारन अजय बारन जी गाल ते भी कावड़ करी वे मामी तू भी नंढड़ी गालिन के अजायो पई वधाई वाह दी वाह हाने ही बार आइन हा सही खीर पिया के बार आइन जेकर ये बार आइन ती वडा कने थींदा हां गाल बुझदो जरा वडा पाण में वेठा आइन न गालाण लाए तो तू विच में टपो न दे तू तो चुप करे वे मां छड तू अजाइन गालिन के यो बुधाए त अचण किए थियो अदिया इने लाए आई आया तो दर्जानी वट वईस उन्हें चयो कुआर जा कपड़ा त खणी अच नाप लाए सो उहे वठण आई आया तोखे तो पाण खबर आए त हाने टाइम सफा जी थोरो बीठो आया कुछ हथ पैर हणा डाज डावण छाया पंहिंजो पाण ता माण्हू तो कोन खिलाइणा अथव न तव्हां मथा को बि ज़ोर न आहे भले जी ॿिन कपड़न में मुंहिंजी छोकरी वठी वञजो असीं तव्हांखे कुझु बि कोन चवंदासीं वाह दी वाह हिकिड़ो ई त पुट तमां ऐं डाज तां शाणो गॾु कंदसि पंहिंजे मथां माण्हू थोरी खिलाइणा अथम हा चङो भले हाणे वञा थी तूं कपड़ा कढी रखजां पोइ दर्जानी खे आउं ॾेई ईंदसि माई कर्ज खणी बि ॻोठ वारनि खे ॾेखारींदी वॾी का तेज तबियत जी लगे तो त अती कुंजो तो महीनो भी न रही सकंदी मुंहिंजी सस आहे शादी खां पहिरियां इनखे न चिड़ायो न त शादी खां पोइ समूरा पलांद वठंदी उस्ताद मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हिकिड़ो मिंट हेॾे अचो जी आलम खान मास्तर तुंहिंजे छोकिरनि ॾाढो तंग कयो आहे सुबुह शाम घर जे ॿाहिरां बीठा आहिनि उन्हनि खे सम्झाए छॾ त घणो असांखे तंग न कर आलम खान मां त छोकरनि खे ॾाढो सम्झायां थो पर मुंहिंजी यार हिक बि नथा ॿुधनि मास्तर तू तमामु घणो सब्र कयो आहे जेकर मूं पंहिंजा होश विञाया न तुंहिंजा ये ॿई छोरा मुअल हूंदई आलम खान हिकु अर्ज़ कयां जे नाराज़ न थींदा ॻाल्हि कर तव्हां राणी खे घर में विहारे वेठा आहियो जेकॾहिं इहा छोकिरी असांजे हवाले कयो त छोकर एतिरो गंद कोन कंदा मास्तर हिन मल्हार मुंहिंजी भेण खे मारे मारे ज़िंदा लाश बनाए छॾियो आहे हिनमहिल हू न ॻाल्हाए थी ऐं न कुझु सम्झे थी हिनमहिल हुनजो मुकमल तौर ते दिमाग़ कम नथो करे जेकॾहिं अहिड़ी हालत में मां पंहिंजी भेण खे तव्हांजे हवाले कयो न त मल्हार हुनखे उफट मारे छॾींदो इहो ज़िमो मां थो खणां हाणे हुन ते को आंगुर बि सिधी कोन कंदो मास्तर होॾा चवी थो छोरा मुंहिंजी ॿुधनि कोन था ऐं हाणे वरी चई थो मां ज़िमो खणंदुसि त पोइ तुंहिंजी ॻाल्हि ते केरु एतबार कंदो मास्तर मल्हार जेको पंहिंजी ज़ाल जे मथां ज़ुल्म कयो हो न
हाणे उनजो हुनखे एहसास आहे। मास्तर एहसास थींदो आहे इंसाननि खे, ऐं तोरा छोरा जानवर आहिनि, जानवर मरंदे मरी वेंदा पर मुड़ंदा कोन। इन करे चवां थो त उनखे सम्झाए छॾ, जेकॾहिं उन्हनि न सम्झो न त मुंहिंजे हथां ॿई मोल हूंदे। मास्तर कोशिश कयां थो, ख़ुदा ईमान ॾींदो। वॾा हाणे ॿुधाए न छा करणो आहे? तो सुनी के अञा कुझु ॾींहं पिंजरे में बंदि रखोसि, जेतिरो जल्द थी सघेव न हिनजो बिलो कयो। खड़ो वक़्तु असां हिनखे नथा लिकाए सघूं। अधे अकबर खान में वेंदासीं, ॾिसूं त सुल्तान ऐं अकबर खान जूं ॻाल्हियूं कीअं थियूं, उन खां पोइ ई सोचींदासीं। ठीकु आहे हैराना खान, जीअं तव्हांजी मर्ज़ी। दोस्तो सिर्फ़ 2 ॾींहं सब्र कर, पोइ मां हेॾा पाण अची जी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो कंदुसि। अदा कुएल थी हरीर पाण खे पासारी पियो समझे, हाणे गोराम पाण खे अकबर खान जी देह जो मालिक समझण लॻो आहे। गलो हिकिड़ी कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾ। जंहिं ॾींहुं चाचा अकबर मूंखे सभु पावर ॾिना न, उन ॾींहुं तव्हांजो हिते नालो निशान ई न हूंदो। उहो मां पुट ई न आहे ॼणियो जेको असांजो निशान मिटाए सघे। गुलो इहो त वक़्तु ॿुधाईंदो त तव्हां केतिरी ताक़त रखो था। गोराम जेकॾहिं एॾो शौक़ अथई न त पोइ ताक़त आज़माइसि, पाणे ख़बर पइजी वेंदी। ॻाल्हि ॿुध, चाचा अकबर जे सब्र तव्हांखे होश मां कढी छॾियो आहे, न त चाचा अकबर जे साम्हूं तव्हां हिकु मामूली मिटीअ जी धज़ आहियो, हिकु फूक सां उॾामी वेंदव। गोराम रईस वॾो सबर वारो माण्हू आहे, तॾहिं त हे मस्तियूं कनि। बस हाणे बस, हेॾो ठाउ कोन थी त विझाए न धूड़ मथे में। ख़बर आहे मां बि तव्हांखे सुञाणा थो त तव्हां केतिरा मुड़स माण्हू आहियो। हिन ॻाल्हि में को बि शक न आहे त असां खां वधीक को ताक़तवर हिन ॻोठ में न ॼाओ आहे, न ई वरी ॼमंदो। जंहिं बि असां सां फिटायो हुन जूं असां रातिनि जूं निंड्रियूं फिटाए छॾींदासीं। हिन करे असां खां टरी पासो कर, न त जेका तो इहा ओधारी पग पंहिंजे मथे ते रखी आहे न, इहा पग धूड़ करे छॾींदोसांइ। हले तो हल। माई तो सा खैर ताए जेडी केमल फेरियो घेरो बीठी आहे तो पैसा दे अज अटो खुटो पियो आहे, अज पति कोने खीर कोने, मुको तुझो ठिको खायो आहे छा? रोज रोज भगी बीठी आया किथाणा पैसा रुगो हाल हवाला में पूरी है। कम तो मुझो हिकड़ो भी कोन कयो तया तो के चयो हम न तो बानो बेगम जगह वनी मुझे दाज जी वाखाण कर, ओहा भी कोन कई। आई इहे कंदी न तो बानो बेगम साड़ का वनी बीड़ो दाज वठी इंदी। कुछ तो समझ न, आउ तो चवा थी जी कुआर खैर सा घर में अचन असुल लखन जो दाज खणी अचे, आई जी असा जो कर्ज अकाबर अकुल में अकाबर, आई मुखा वधीक अकुल अथई। हाणे मां तोखे वेई छा समझाया, सब समझी थी। बस तू एड़ो कम कर, एही का वनी गाल कर जो बानो बेगम पंजा होश विञाए छॾे न, यकदम 40-50 लख जो डाच छोकरी खे गड करे दे। जातो मां वञा थी पर बानो बेगम असली मुजी गाल ते कन ही कोन थी रे, आई मुजी फुकुन के समझी वई आ। हाणे समझी वस, तुम्हारी गारंटी हाणे खत्म आ। अच्छा यो थी पंजो बात विञाया, तू हाणे के कम जी नाही जको वनी कम कार करी। रोज रोज तो के पैसा दे ड्रिंक घर ते वेठी अटो हारिया आई पंजी तबाही वेठी कया। जातो ये मुके ताना न दे, मुजा ना होई जवानी वाला जोहर आहन। दिस वनी के थी बानो बेगम जा पैर तपाया, तो के खबर न मां ब्यासाणी विजंदी रधे पके में पानी। तो वाहो कर न वनी कम के पट आई प मोटी अज खोड़ खर्ची पंजी भेण के कराया। मां वञा थी के थी रधे पके में पानी दिस विझी अचा।
चाचे राणी राणी तू असां सां आखिर ॻाल्हाए छो नथी? मुढा ॾिस राणी, मां तुंहिंजे साम्हूं बीठी आहियां। मुंहिंजी भेण तूं हीअं ख़ामोश छो आहे? तुंहिंजी इहा ख़ामोशी असां खां ॾिठी नथी वञे। मुंहिंजी भेण कुझु ॻाल्हाए। हा हा एॾा छा थी ॾिसी? ॿुधाए मूंखे राणी। ॿुधाए राणी छा आहे? हाँ छा थी ॾिसी? राणी छा थी ॾिसी? राणी छा आहे एॾा? हाँ छा थी चवण चाहिं राणी? छा आहे वे 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 तू राणी वे राणी राणी छा कयां हिन छोकरीअ जो? अल्लाह साईं तू को रहम कर। बाक़ी ज़ालमन त हड़ी राणी जी जिंदगी हिसाब बनाए छॾी आहे। राणी अॼु तोखे मूंसां ॻाल्हाइणो ई पवंदो। तू ॻाल्हाई छो नथी मूंसां? आखिर छो नथी ॻाल्हाई? कुझु त ॻाल्हाए 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 मुंहिंजी भेण ॻाल्हाए। तोखे असां सां ॻाल्हाइणो ई पवंदो। छो नथी ॻाल्हाई? या अल्लाह तू असांजे मथां रहम कर। असांखे पहिरियां वारी राणी घुर्जे जेका असां सां खिलंदी हुई, जेका असां सां ॻाल्हाईंदी हुई, जेका असां सां प्यार कंदी हुई। मालिक मालिक हिन राणीअ खे छा थी वियो आहे? छा थी वियो आहे असांजी राणीअ खे? प्यार करे थो कोई कैसा, प्यार करे थो कोई कैसा। जाड़ा खान यार पैसा ॼण हूअं ॾाढा ॾुखिया आहिनि, पर यार मां तोखे ॼां थो ऐं जीअं लिखत कई जो हिन जो ढींगो ई डेरी। हाँ इहो छा चई? मुझो मतलब आ मलूका खान त भला चेक 2 लखन जो पूरो आ न? हा हा भली ॾिसी वठ, पक कर। तुझे मथा एतबार आ यार। पर यार हाणे ॻाल्हि ॿुध, पोयों जी पार तो जई। यार मलूका खान तू हरू भरू तो पियो घबराई। ये समझ त तुझा पैसा सोन जड़ा व्या खूह जे तरे में जॾहिं दे खबर है असा के त कदे खाण ला चाराना बि कोन ना थई। जाड़े के वरी 2 लख मुखे लगे तो यो जाड़ो तुझो कम कंदो गुल्लू। बाबा इहो तो बुधा 2 लख थींदा घणा न? 2 लख माना 200,000। भला यो 200,000 घणा थींदा न? हाणे हिन निभागे के समझाया त 200,000 केतरा थींदा आहिनि। बाबा असा कने 2,000 कोन ॾिठा न त 2 लख जी असा के कीअं खबर पवंदी? जॾहिं तू असा के 2 लख रुपया ॾींदे न ऐं असा गणींदासीं 1 2 3 4 5 6 8 9 10 त असा के खबर पजी वेंदी त 2 लख केतरा थींदा न। एतिरो चरियो नाया जो तव्हां के 2 लख ॾियां। वाह रे बाबा वाह, वाह रे बाबा वाह। जेकॾहिं एॾो सियाणो हुजी हा न त 2 लख जो चेक जाड़े खे न ॾी हा। चवंदा न सखी ऐं शुभ 12 महीना बराबर। माना तुझो कम गुल्लू। पुट अॼु आलम खान घिटी में मिलियो हो। आलम तो सा मिलियो हो या तू आलम वटि वियो हुई? यार कॾहिं कॾहिं त कंहिं नंढे वॾे जी ज़बान ते बि एतबार कंदा कयो। अदा
अदा ही असांजे ज़बान जे मथां कॾहिं बि एतबार न कंदा, मरंदा मरी वेंदा, कॾहिं बि न समझंदा। पुट हू तव्हांजी दाह ॾे पियो। तॾहिं जो मक़सद त आलिम हाणे झुकियो आहे। तव्हां छा था सम्झो त तव्हां खां डिॼी दाह ॾिनी? दाह चाचा उहे ॾींदा आहिनि जेके कमज़ोर पइजी वञनि। अदा सच में आलम हिन वक़्तु कमज़ोर थी वियो आहे। हिकु सोट मारिजी वियो अथसि, ॿियो सोट गुम थी वियो अथसि ऐं भाउ अस्पताल में पियो अथसि। तॾहिं त मां चवंदो आहियां त सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। इहो छोरो बादल मुंहिंजो सटियल आहे, इनी बिस्तर ते ई दम ॾींदो। पुट ख़ैर घुर, पंहिंजो बि ख़ैर घुर ऐं दुश्मन जो बि ख़ैर घुर। अदा चाचे खे छॾियो त दाह पूरी ॿुधाए, न त चाचे खे सॼी राति निंड ई कोन ईंदी। अच्छो अथई मुंहुं कोन थो ॿुधायां। चाचा तूं इन्हनि खे छॾ, इहे पिया तोखे चिड़ाईंदा। तूं सिर्फ़ इहो ॿुधा त आलम छा चए पियो। इहा ई दाह ॾे पियो त गुल्लू ऐं मल्हार खे सम्झाए छॾियो, हू मुंहिंजे दर ते न बीहनि। चाचा मास्तर तो हुनखे चई आहे न त मुंहिंजी मस्तानी मूंखे ॾे, पोइ असां हुनजे दर जे साम्हूं कोन बीहंदासीं। इहो अच्छो मुंहुं बि मूं कयो, पर आलम चए पियो त मुंहिंजी भेण खे ज़िंदा लाश बनाए छॾियो थी। अञा चए पियो त तूं छा थो सम्झी त उन ज़ालिम जे हवाले पंहिंजी भेण कयां त घुटो ॾेई साह कढी छॾेसि। चाचा मास्तर हाणे मां हुनखे कोन मारींदुसि, मां हुनखे जीअ में जायूं ॾींदुसि। इहो तूं थो चवीं, पर आलम खे केरु एतबार ॾियारे? तूं भला भले साईं ते हथ रखी आलम खान खे एतबार ॾियारी ने? हा मस्तानी जे लाइ मां कुझु बि करे सघां। कसम ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। पर अदा चयमि न त कसम ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। मां पहिरियां वञी रहिस सां मिली अचां, पहिरियां ॾिसूं त अधी वारो मसलो हल थिए थो या न। पोइ न आलम जे घर में घिरंदासीं, पोइ तुंहिंजी मस्तानी खे वठी ईंदासीं। ॾिसां त आलम असांजो छा थो बिगाड़े। रईसियाणी मां तोखे छा ॿुधायां, जादू आहे न एतिरो त ॾाज वतो अथसि शादी जे लाइ, एतिरो त वतो अथसि जो मां छा ॿुधायां तव्हांखे। अमा कुंज अंदरां वञी हिनखे 100 ॿाणे ॾे, अजायो बुखे पेट लाइ वते थी कूड़ हणंदी। रईसियाणी मां छा कूड़ पई ॻाल्हायां? माई सियाणी मूंखे तुंहिंजी ऐं माई जादो जी औकात जी ख़बर आहे, ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त माई जादो ऐं मुंहिंजे भाउ में केतिरी सैप आहे। हू केतिरो ॾाज वठी सघनि था, इहे ॻाल्हियूं वञी उन्हनि सां कर जेके तोखे ऐं जादो खे न सुञाणंदा हुजनि। रईसियाणी भली मुंहिंजी ॻाल्हियुनि जे मथां एतबार न कर, पर जंहिं ॾींहुं न ॾाज ॻणबो पोइ ख़बर पइजी वेंदी रईसियाणी खे। अम्मा खुलिया पैसा न आहिनि, अचे ई वटि 500। ही वठ ऐं वञी गुज़ारो कर। रईसियाणी अल्लाह वधाईंदी। माई पेट ख़ातिर कूड़ न ॻाल्हाईंदी कर, अजायो ॻाल्हियूं वधाए चढ़ाए न कंदी कर। मां सुञाणा चङी तरह जादो खे ऐं पंहिंजे भाउ जियाड़े खे बि त उन्हनि वटि केतिरी मिल्कियत पियल आहे। हू छा वठंदा मुंहिंजी न्याणीअ लाइ ॾाज? मूं हुननि मथां ज़ोर बि नाहे रखियो। मूंखे ख़बर आहे हू ॻोठ वारनि खे ॾेखारण लाइ कर्ज़ खणी बि ज़ोर लाईंदा, पोइ बि पाण खे लोड़णो पवंदनि। इन करे मुंहिंजो वञी माई जादो खे न्यापो ॾे त सवड़ आर पेर डिघेड़े। असां ॾिंगा चले विया आहियूं, जिन ॾींहंनि में ॾिंगा थी बुढ़िया ॾींहं जा तारा ॾिसां आहियां। अबाड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे कि हाणे कावड़ थी अचे। अरे रे तूं मूंखे ॾींहं जा तारा ॾेखारिया? ऐं न तारा न, चंड ॾेखारिया। चंड चंड यो उस्ताद चंड आ यो गुलू ॾिस ॾिस उस्ताद चंड आ। भाई कन खोले ॿुधो, ॿीहर जेकॾहिं बदतमीज़ी कयो न त खल लाहे छॾींदोमांव। हाणे असां शरीफ़ थी विया। हाणे मुंहिंजो उस्ताद मुर्शिद सचो पीर बणिजी वियो। हक 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 गुलू जेकॾहिं तव्हांजे घर में जिन हुजनि पोइ उस्ताद खे घुराइजो। उस्ताद न मुर्शिद जो मुर्शिद। हा मुर्शिद खे वठी अचां। असांजे घर में अॻु में ई मुर्शिद मौजूद आहे। कहिड़ो मुर्शिद? ये चाचा ही सोबे वारी कहिड़ो? नी पोपट खे कहिड़ी ख़बर जिन कीअं कढबान। मूं वटि वॾो इल्मु अथई, मूं 40 ॾींहं चिला पचाया आहिनि। अरे रे चांवरनि जा चिला पचाया वञे, ॿियो छा पचाया अथई? यार राब हिन ॼट खे सम्झा,
जटन मां फासी आऊं। अरे अरे छा चई बुधा रे। अरे मुझे मतलब आता चिलो जो मुकाम में पचाइबा वो चिलो मूं वटि वॾियूं करामतूं पर तू छा समझे तू जट जट जो पुट अजराब जटन जटन में फाता हक हक हले हले हक वॾियूं करामतूं ने पागल थी है ना छा। प्यार करे तो कोई कैसा, 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 को आहे शकी गुमराह, को आहे शकी गुमराह। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। कोई दिल में बेर रखे तो, कोई दिल में बेर रखे तो, रानी मानी खा, रानी बेर रखे तो, रानी मानी खा, छॾ ज़िद खे, मानी न खाईंदी त कमज़ोर थी वेंदी आहे। शाबाश मानी खा। ये दुनिया लगे तो ये ईअं मानी कोन खाईंदी, मूंखे ई खाराइणी पवंदी हिनखे मानी। राणी खा खा मानी। ये दुनिया दर्दन जो दरिया, दर्दन जो दरिया, दर्दन जो दरिया।